इमरान खान जी हुकूमत में भी बस हिक ही माण्हू अमीर थियो। उहो वरी कहिड़ो? परीज़ात। दुनिया जो सब खां वॾो ख़तरनाक जादू ब्यूटी पार्लर में थींदो आहे। वेंदी मासी सकीना आहे ऐं निकिरंदी कतरीना आहे। भाऊ 50 वारो लक्स सां मुड़ तड़ी जा। हाँ बा अचे बा। ओ भाऊ हे नोट तो तुंहिंजो नकली आहे। कीअं बा? इनमें त काइदे आज़म सां माई बीठी आहे। शादियुनि जी सीज़न हले थी न। हा पोइ शादी कई हूंदाई न। छा तो लिखी? मां पंहिंजे दोस्त इमरान ने ख़त तो लिखां। तोखे लिखण त न ईंदो आहे? हुनखे वरी कहिड़ो पढ़ण ईंदो आहे। कुत्ते वारी हालत थी वई आहे। लानत हुई जहिड़ी मोहबत ते। पुट छो परेशान आहे तूं? घर बि नथो अची? बाबा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण जहिड़ी न आहे। पुट ॿुधाए, तूं मुंहिंजो हिकिड़ो ई पुट आं। तूं मूंखे पंहिंजो दोस्त ई सम्झ। हा त पोइ ॿुध, बशीर अहमद तुंहिंजी भॼाई रुसी वई आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त छोकिरनि खे कारो वॻो, कारियूं चूड़ियूं, कारा जुराबा, कारी चप्पल ऐं कारी पोनी पसंद आहे, पर कारा छोकरा पसंद नाहिन हूंदा। यार शुक्र आहे जो शादी जे लाइ छोकिरियूं रिश्तो न आहिनि ॾिसण वेंदियूं। छो जो उते वञी चवनि हा इन्ही मॉडल में ॿी डिज़ाइन ॾेखार। ही अहिड़ी चप्पल थई 100 साल हलंदई, तुंहिंजूं 7 पीढ़ियूं पाईंदियूं। भाऊ तूं पंहिंजी चंपलनि जी वॾी गारंटी पियो ॾीं। तुंहिंजी चप्पल ॿधी बि न कढिया। छो छिजी पई छा? न, चोरी थी वई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाऊ सवार डेटोल साबुण अथई? हा हा भाऊ आहे। पोइ हुन सां हथ धोई रुपया वारो घटि में ॾिठो त ॾे। हा बा हलिया वा तयार पार्टी। हा दा लिख ज़ुएब ज़ोरानी 1000 रुपया। ज़ुएब ज़ोरानी 1000 रुपया। हा बा दे पैसे। अदा तई व्हाट्सएप ते साॾे ॾिता आई। हा पेशे। पैसे भी व्हाट्सएप ते घिनी।